खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद मेहरापुर रिपोर्ट बिलाल सुमरो मेहरापुर भरसा क़ौमी शहरा ते हालानी थाने जे गुलाब होटल भरसा खानवाण जे साफ़ी मजहर कलोड़ो जे पुट डॉक्टर शेजान खान कलोड़ो का टे मालूम हथियार बंदन हथियारन जे ज़ोर ते सीधी मोटरसाइकिल 2025 मोबाइल फ़ोन रोक रकम फुर करे फरार थी विया। वाक़े खिलाफ तालका मेहरापुर के साफ़िन जो एहतजाज उन मौके ते खिताब कंदे साफ़िन ऐं सियासी समाजी अगवान यूसी चेयरमैन खानवाण गुलाम मोहम्मद बाकिर अब्बासी सिंध साफ़ी संगत के मरकज़ी वॉइस चेयरमैन बच्चल हिंगोरो जफ़र अमान इदरीस सैतो हाकिम कूंदर अजब लाशारी से शौकत शाह अब्दुल हफीज़ सैतो नसीर कलोड़ो वकार खान कूंदर मजहर कलोड़ो इल्ताफ़ कलोड़ो चयो त हालानी थाने की हद में बदअमनी रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। आसपास जा रोड रस्ता नोगो एरिया बणिजी विया आहिनि। को बि शरीफ़ माण्हू महफ़ूज़ न आहे। हद जी पुलिस कख बि नी बीणो न कयो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त साफ़ी मजहर कलोड़ जी फुरकियल गाड़ी जल्द वापस कराए इलाके में अमन अमान बहाल करायो वञे। मदर कलोड़ जी मोटरसाइकिल वापस कयो। मदर कलोड़ जी मोटरसाइकिल वापस कयो। मदर कलोड़ जी मोटरसाइकिल वापस कयो। मदर कलोड़ जी मोटरसाइकिल वापस कयो।